अरे भाऊ 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 ॿियो ख़बर केरु आहियूं भाउ? तव्हां दी किरण खान जे उते आया हा न ॻोठ में हा हा आयो सां आयो फोतगी ते आया फोतकी ते आयो सां। तव्हां जो को माइट गुज़ारे वियो। हा गुज़ारे वियो हा आयो सां आयो साईं इलाही दर्द सां पिया रुना तव्हां उन ॻोठे आयो? हा उन ॻोठ जा आहियूं। तव्हां इलाही दर्द सां पिया रुना साईं। सभु पूरे ॻोठ खे तव्हांजो रोअण पसंदि आयो साईं। माइट हो न मुंहिंजो लाज़मी दिलि सां रहणो पियो। हा हा साईं। हा साईं ईअं वॾेरे सॾु कयो आहे। साईं जो पीउ गुज़ारे वियो आहे। हा चईं हिन खे वठी अचो। इहो जेको रोअण जो जेको स्टाइल आहे न साईं पूरे इलाइक़े में ख़बर पवे कि कंहिंजे घर में मैयत थी आहे। ऐं ताज़ियत कंदो न उते हली न न साईं तव्हांखे ईअं ई रोअणो आहे जीअं हुंडी पे रुना। ओ तव्हांखे हितां गाॾी वठणु आई आहे उते गाॾी बीहारी आहे। हा पिजारो गाॾी आहे। अच्छा अच्छा हुन मटियारी खां आया आहियूं तव्हांखे सॾु करणु। ऐं तव्हांखे उते लहंदे सारी न बंगले ताईं रसणो आहे। साईं बंगले खां गाॾी मां लहंदे सारी कुकरा जेका हुंडी पे आया न अड़े घोड़ा साईं गोॾे खे बि हथ हणंदा न ईअं करे। हू त हाणे मुंहिंजो माइट हुते हाणे मुंहिंजी निकिरी वई दिलि सां बि रोनो हाणे हिते मुंहिंजो हिते वधि में ताज़ियत करे सघां थो। हाणे ईअं थोरी आहे जो रोअण हलां उते साईं। उते तव्हांखे रोइणो आहे साईं बिल्कुलु जेको हर जेको आहे न रक्शे मां मोटर साइकिल मां जेको बि महिमान अचे न साईं भाकुर विझी रोइणो अथव साईं ईअं करे साईं अरे घोड़ा रे हुंडी पर रुना साईं। साईं तव्हांजी वॾेरो कहिड़ो आहे माण्हू ॻाल्हाइणु पसंदि ईंदो आहे ॻाइणु पसंदि ईंदो आहे मुस्कुराइणु पसंदि ईंदो आहे। मुंहिंजो रोइणु पसंदि अची वियो बाबा ऐं कोन थो हलां वधि में ताज़ियत थो कयां। साईं तव्हांखे ख़ुशि करे छॾंदो साईं। उहो जेको आहे न वॾेरो तव्हांखे ख़ुशि कंदो बाबा ऐं हलां ई कोन थो। पूरे घर जो राशन विझराए न छॾंदो बाबा न छा चए पियो फोतगी वारो घर लॻे ई कोन पियो। बाबा छा मूंखे सम्झियो अथव साईं परे पूरी ॻोठ में आवाज़ वञे जीअं तव्हां हुंडी पे रुना ईअं करे रुना पे हू त मुंहिंजो माइट हो न बाबा। हाणे को मुंहिंजो चाचे जो पुटु थोरी आहे। रक्शे मां साईं जेकी माई जेको मर्द निकिरे साईं तव्हांखे भाकुर विझणी आहे ईअं करे। ए मूंखे हींअर बखीरी वो चाढ़ाई माई के भाकुर छोकिरी के मर्दनि खे। अरे बाबा मूंखे खिलाई बि थो हितां हलां हलां ई कोन थो। वॾेरे खां वञी जवाबु ॾे हल ऐं नथो हलां साईं। हुन चयो आहे रोयां हली उते वधि में ताज़ियत करे सघां थो। वॾेरे चयो आहे साईं ज़बरदस्ती बि वठी अचे ऐं नथो हलां वॾेरे खे चओ बाबा नथो हलां। असांखे ॿियो हथ इस्तेमालु करणो पवंदो साईं। छा कंदा? हा साईं तव्हांखे ॿधी बि खणी हलंदासीं। हुन चयो साईं गोली हणी चइजे न अचे ते साईं। उते पूरे ॻोठ में उनजी बेइज़ती आहे। बाबा ग़रीब जो ॿार आहियां हलां ई कोन थो भॼां थो बाबा। तूं मूंखे डपु थो लॻे वॾेरे मां गोली न हणो बाबा हल।